बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, असां ॾाढी कोशिशि कई आहे तव्हांखे जेको आहे इंफॉर्मेशन पुॼायूं हारी कार्ड जे बारे में ऐं ही जेको आहे वीट सब्सिडी प्रोग्राम जे बारे में। हाणे काफ़ी सारा इश्यूज़ अचनि पिया। असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदा आहियूं, गुज़ारिश कंदा आहियूं त असां जूं जेके पोस्टूं हूंदियूं आहिनि न उहे विदिन सेकेंड में असां 5-6 पोस्टूं रखंदा आहियूं। हाणे तव्हां उन्हनि खे जेसिताईं विज़िट न कंदो तव्हांखे का बि इंफॉर्मेशन सही न हूंदी। तव्हां हिकिड़ो ई मैसेज पढ़ो था, उन्हनि खे जेको आहे तव्हां मतिलबु कमेंट वग़ैरह कयो था। कोशिशि कंदा कयो अॼोके ॾींहं जी अपडेट ज़रूरु ॾिसंदा कयो त असां चवणु छा था चाहियूं। हाणे जेका हिकिड़ी असांखे इंफॉर्मेशन मिली आहे त माना गवर्नमेंट जंहिं सिस्टम सां कमु करणु चाहे पई उन कमु करण जे तरीक़ेकार में हू थोरो नाकामयाबु आहिनि। उहो को टेक्निकल फॉल्ट आहे, कंहिं ऑफिसर जी ग़लती आहे या कंहिं मतिलबु ॿिया मसाइल आहिनि पंहिंजी जाइ ते। आबादगार दोस्तों, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो। ॾिसो, हिकिड़े अकाउंट में 5,000 ट्रांसफ़र करण बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। हीउ अरबे रुपयनि जी मतिलबु पेमेंट आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिसो त गवर्नमेंट लाज़मी सोचे सम्झे कंदी न। असांखे त न्याणियूं फ़ोनूं थियूं कनि, असांखे औरतूं बेवा औरतूं फ़ोनूं थियूं कनि, असांखे मर्द, असांखे पोड़ा माण्हू, नौजवान छोकिरा था फ़ोन कनि। मुंहिंजी पोस्टनि ते त ईअं सम्झो त 75% नौजवान छोकिरा आहिनि, 80% नौजवान छोकिरा आहिनि जेके ॾाढो ज़रा सां दिलचस्पी पिया रखनि। असां बि इहो ई चऊं था त असांजा नौजवान अॻिते अचनि, इन सिस्टम खे नौजवान ई संभालीनि। छाकाणि त हीउ जेको ट्रेंड आहे, हीउ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ट्रेंड आहे त तव्हांखे हर शइ जी इंफॉर्मेशन इन्हनि सोशल मीडिया ऐं इंटरनेट जे थ्रू मिले थी। असां तव्हांखे जेको मिसाल भाण जे बारे में जेके शयूं ॿुधायूं था, असां जेके तव्हांखे ॿिज जे बारे में ॿुधायूं था, असां तव्हांखे ज़मीन खे कीअं ठाहिजे उन जे बारे में तव्हांखे टेक्निक्स वग़ैरह ॿुधायूं था। तव्हां अमल कंदा, यकीन कयो असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। पर जॾहिं असां तव्हांखे रिक्वेस्ट कयूं था त असांजी हिकिड़ी पोस्टनि जी जेका सीरीज़ आहे उन्हनि खे तव्हां ॾिसो, उन्हनि खे तव्हां पढ़ो, उन्हनि जा कमेंट्स पढ़ो, तव्हां ईअं न कंदा पोइ असांखे ॾुख थींदो आहे। मुसलसल हिकिड़ा माण्हू आबादगार व्हाट्सएप ते राब्तो था कनि। हिकिड़ो ई साल आहे, सुबुह जो बि कंदा, सर असां ॾे मैसेज कोन आयो आहे। वरी कलाक पोइ सर अञा ताईं मैसेज कोन आयो आहे। वरी 3 कलाकनि में सर अञा ताईं मैसेज कोन ईंदो आहे। मजबूर उन्हनि माण्हुनि खे असांखे ब्लॉक करणो थो पए। असां नथा चाहियूं त असां पंहिंजे आबाद कंहिंखे ब्लॉक कयूं, पर ॾिसो ईअं जेकॾहिं तंग कंदो तव्हां ॾिसो त असां जंहिं बि आबादगार जेको तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजो तरीक़ेकार कहिड़ो आहे, तव्हां सां केतिरो पोलाइट वे में ॻाल्हायां थो। हींअर ताईं आबादगार IV3 जे लाइ एतिरी डिमांड आहे, मुंहिंजी पोस्ट मां रखां थो। असां पोस्ट रखूं था त असां जेको आहे पंहिंजी बनी जी या फर्टिलाइज़र इनपुट्स जेके ॾियूं था उन जे बारे में ॿुधायूं। वैराइटी जो नालो था खणूं, यकीन कयो माण्हू वैराइटी नालो खणी असां नंबर कढी था वठनि, सर असांखे तव्हां इहा जिन्स ॾियो। इहे असां जेका महिनत था कयूं, हीअ जेका तव्हां स्ट्रगल कयूं था आबादगारनि जे लाइ कयूं था। ॾिसो, हर माण्हू कमाईंदो आहे, मां सिर्फ़ु कोन थो कमायां। पाकिस्तान जो, दुनिया जो हर माण्हू पंहिंजे लाइ बिज़नेस प्लान रखंदो आहे, पंहिंजी जॉब कंदो आहे, पंहिंजे लाइ कमाईंदो आहे। बाक़ी असां चऊं था त असां ब्रीडर आहियूं, असां क्वालिटी ते कंप्रोमाइज़ न कंदासीं। असांजा तरीक़ेकार तव्हांखे वणनि त उन्हनि ते अमल कयो, नथा वणनि त दुनियादारी ज़मानो हर कंहिंखे ॾिठल आहे। असां चऊं था आबादगार जो टाइम बचे, आबादगार जो ख़र्चो बचे, आबादगार जी महिनत बचे। असांजी सोच इहा ई आहे। पोइ जेकॾहिं टाइम तव्हांजो जेकॾहिं मिसाल 5 रुपया ख़र्चु करण सां बचे थो त महिरबानी करे टाइम बचाईंदा कयो, टाइम जो क़दुरु आहे। जेकॾहिं महिनत तव्हांजी 5 रुपया ख़र्चु करण सां बचे थी त उहा महिनत कंदा कयो, तव्हांजी महिनत जो वॾो क़दुरु आहे। जेकॾहिं तव्हांजे पैसा मतिलबु 5 रुपया ॿिया वधीक पैसा ख़र्चु करण सां बचनि था त तव्हां उहे पंहिंजा पैसा ईअं बचायो। सहूलियत तरीक़ेकार असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हां ॾिठा हूंदा न असां वटि केतिरा आबादगार या केतिरा माण्हू आहिनि जेके अची सोशल मीडिया ते ईअं ॻाल्हि था कनि। ठीकु आहे, उन्हनि जा नाला असां नथा खणूं। उहो तव्हांखे माना एॾो प्लान ॾींदा, हिकिड़े ॾींहं में तव्हांखे अरबपती कंदा। असां एॾो तव्हांखे को बि प्लान न ॾींदासीं। असां चऊं था स्ट्रगल कयो, कामयाबु थियो, महिनत कयो, आहिस्ते आहिस्ते अचो। आबादगारनि खे चवंदा तव्हांजा 10 एकड़ आहिनि, तव्हां हिकिड़े एकड़ ते महिनत कयो। तव्हांजा 10 एकड़ आहिनि, तव्हां हिकिड़े जरेब ते महिनत कयो, उनखे ठाहिण जी कोशिशि कयो। हिकिड़े 10 एकड़ आहिनि, तव्हां 2 एकड़नि ते महिनत कयो, उनखे मथाण जो भाण ॾियो, उनखे जेको आहे पाणी, मिठो पाणी ॾियो, उनखे डीप प्लोइंग कयो। कहिड़े क़िस्म जी बनी हूंदी, ठही वेंदी। सबुरु कयो, हारी कार्ड जे सिलसिले में सबुरु कयो। टेक्निकल मसइला आहिनि, इहे तव्हांजी इंफॉर्मेशन कंप्लीट हूंदी। रिपीट थो कयां,
तव्हांजी इंफॉर्मेशन कंप्लीट हूंदो, तव्हांजो फार्म कंप्लीट हूंदो। इंफॉर्मेशन में तव्हांजो CNIC, तव्हांजो अकाउंट नंबर, तव्हांजो मोबाइल नंबर, तव्हांजो ज़मीन जो सतो फार्म, जेकॾहिं इहे 4 शयूं तव्हांजूं कंप्लीट आहिनि, इनशा ताला तव्हांजा पैसा ज़रूरु ईंदा। ठीकु आहे। असांखे ॾाढो अहसासु आहे, ऑफिसरनि जो बि अहसासु आहे, ऑफिसर ॾींहुं राति लॻा पिया आहिनि। ठीकु आहे। बसि मिनिस्टर ऐं CM जेको आहे हवाल कटे था वञनि, पर ऑफिसर महिनत कनि पिया सभिनी जा। असांजे नवाबशा डिस्ट्रिक्ट में बि हिकिड़े ऑफिसर जी असांखे शिकायत आई आहे, नायो साहिब जी, पर उहो ॾाढो बहितरीनु माण्हू आहे। असां हुनखे गुज़ारिश कयूं था, कोशिशि कयो आबादगार जूं शिकायतूं न अचनि ऐं हिननि खे तव्हां जेको टाइम ॾियो। मां नवाबशा जो इन जे करे जेको आहे मां रिक्वेस्ट कयां थो, तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।